वफ़ाक़ी सरकार ऐं PTI विच में ॻाल्हियूं 2 जनवरी ते थींदियूं। क़ौमी असेंबली जे स्पीकर अयाज़ सादिक़ इजलास तलब करे वरितो। हुकूमती ऐं तहरीक इंसाफ़ जे कमेटियुनि जो इजलास 2 जनवरी सुबुह 11 वॻे पार्लियामेंट हाउस में थींदो। ज़रियनि मूजिब PTI पारां 2 मुतालबा पेश कया वेंदा। 9 मई ऐं 26 नवंबर जे वाक़िअनि जी जुडिशल कमीशन जोड़ण ऐं क़ैदियुनि जी आज़ादी जो मुतालबो लिखत में पेश कयो वेंदो। अपोज़िशन जी कमेटी जा समूरा मेंबर इजलास में शिरकत कंदा। PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर ख़ान जो रद्द अमल साम्हूं अची वियो। संदसि चवण त हुकूमत ऐं अपोज़िशन में ॻाल्हियुनि जी कामयाबी पाकिस्तान जी कामयाबी हूंदी। खेनि उमेद आहे त ॻाल्हियुनि वारियूं कमेटियूं घटि वक़्त अंदरि को हल कढी वठंदियूं। कंहिं फ़र्द या जमायत लाइ न पर पाकिस्तान जे लाइ ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। ॿई धुरियूं ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी थियण बि वॾी कामयाबी आहे। असां त माज़ीअ खे विसारे छॾियो आहे। हर मसइले जो हल ॻाल्हियूं आहिनि। असां अॼु ताईं चार्टर ऑफ डिमांड तयारु न कयो आहे। मिसाक जमहूरियत ते बेनज़ीर भुट्टो सां ठाह थियो हो, पोइ PTI बानी मुतफ़िक़ थियो हो। दहशतगर्दीअ सबबि KP मुतासिर थियो आहे। कुझु अहिड़ा मामला आहिनि जिन ते असांखे को बि इख़्तिलाफ़ नाहे। असां ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी हुआसीं। हुकूमती कमेटी जे तर्जुमान ऐं नवाज़ लीग सेनेटर इरफान सिद्दीकी जो बयानु। पारा चिनारवा के ख़िलाफ़ कराची शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते धरना जारी। मज़हबी तंज़ीमुनि जे सॾ ते नुमाइश चौरंगी, 5 स्टार चौरंगी, आयशा मंज़िल, शाहरा पाकिस्तान, यूनिवर्सिटी रोड, अबुल हसन अस्फानी रोड, जौहर मोड़, कामरान चौरंगी ऐं सरजाणी टाउन में रोड ब्लॉक। रोड बंदि हुजण सबबि शहर जो ट्रैफ़िक निज़ाम दरहम बरहम। शहरी सख़्त परेशानियुनि खे मोड़ण ते मजबूर। शाहरा फैसल, नाता खान ऐं मलीर 15 वटां धरणनि खे ख़तमु कयो वियो। शाहरा फैसल ते ट्रैफ़िक जी रवानी बहार। कराची पुलिस चीफ धरणा ख़तमु करण जी वार्निंग ॾेई छॾी। ऑफिसरनि खे हिदायतूं ॾेई छॾियूं आहिनि। रोडनि खे क्लियर कराए छॾींदा। कंहिं रियासत जी रिट लागू करण में मुज़ाहिमत कई त सख़्तीअ सां मोड़िनो वेंदो। जावेद आलम ओढे जो गार्डन पुलिस हेडक्वार्टर्स में तक़रीब खे ख़िताब चवे थो सॼे शहर जे निज़ाम खे एहतजाज जे नाले ते मफ़लूज करणु ठीकु नाहे। शहरी 3 ॾींहनि खां भोॻे रहिया आहिनि। खेनि रिलीफ फ़राहम कयो वेंदो। जेको रोड तां न उथंदो उनखे कानून जे मुताबिक़ उथियारियो वेंदो। कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढे धरणा ख़तमु करण जे लाइ कार्रवाई करण जो नाहे चयो। संदसि बयान जो मक़सदु हो त धरणा अहिड़नि हंधनि ते हया वञनि जीअं ट्रैफ़िक जी रवानीअ में ख़लल पैदा न थिए। एडिशनल IG जे बयान खे धरणे जे ख़ात्मे सां ॻंढणु बेबुनियाद ऐं ग़लतफ़हमी जो नतीजो आहे। कराची पुलिस जे तर्जुमान AIG जावेद आलम ओढो जे बयान ते वज़ाहत जारी करे छॾी। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सां IG सिंध ग़ुलाम नबी मेमण जी मुलाक़ात। सिंध में अमन अमान जी सूरत हाल समेत कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जारी धरणनि ऐं उन हवाले सां पुलिस जे क़दमनि बाबति ॻाल्हि ॿोल। ट्रैफ़िक जे मुतबादिल रूट्स जे हवाले सां शहरनि खे ॼाण जी फ़राहमी यकीनी बणाई वञे। सिंध जे घरू वज़ीर जी IG सिंध खे हिदायत। संदसि चवण आहे त नए साल जे आमद जे मौक़े ते डिप्लॉयमेंट प्लान ते अमल समेत शहरनि जे तहफ़ुज़ लाइ क़दमनि खे यकीनी बणायो वञे। मोरे भरिसां जाञनि सां रोड हादसो। हयाती विञाईंदड़ जो अंग वधी 8 थी वियो। 3 वरियनि जी ॿारड़ी समरीन कराची जे अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वेठी। 7 फ़ौतियुनि जा मड़ सुरकनि ऐं लुड़कनि सां ॻोठ फाज़िल तगर में मिटीअ मां हवाले। जनरल नमाज़ में चूंडियल नुमाइंदनि समेत वॾे अंग में इलाइक़े जे शहरनि शिरकत कई। हिक ई वक़्तु 7 ॼणनि जा जनाज़ा खॼण ते माहौल सोगवार, हर ख़ाली। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो नौशरो फिरोज़ भरिसां क़ौमी शाहराह ते थियल रोड हादसे ते अफ़सोस जो इज़हार। संदसि चवण आहे त मुसाफ़िर वैन ऐं ट्रॉलर में टकर सां थियल जानी नुक़सान ते ॾुख पहुतो आहे। मुतासिर ख़ानदान सां ताज़ियत जो इज़हार करियां थो। समूरनि ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी इमदाद फ़राहम कई। क़ैद जूं अज़ियतूं बर्दाश्त कयूं पर ॾफेड़ ऐं अवाम खे विराइण जी सियासत न कई। पाकिस्तान खे बचाइण लाइ पंहिंजी सियासत क़ुर्बान कई। मुल्क सलामती ऐं मईशत खे सदाईं तरजीह ॾिनी आहे। नवाज़ लीग जे यौम तासीस ते वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो बयानु। संदसि चवण आहे त मुल्क ऐं क़ौम जे तरक़ी तोड़े ख़ुशहाली लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी न्यू गवादर इंटरनेशनल एयरपोर्ट जे लाइ सिक्योरिटी सख़्त करण जी हिदायत। वज़ीर आज़म जी सदारत न्यू गवादर इंटरनेशनल एयरपोर्ट बाबति अहम इजलास। मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल तोड़े मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार। वज़ीर आज़म चयो आहे त गवादर जे नए इंटरनेशनल एयरपोर्ट चीन ऐं पाकिस्तान जी अज़ीम दोस्ती जो मिसाल आहे। आलमी मयार जदीद सहूलतुनि सां ठहियल एयरपोर्ट तामीर करण ते चीन जा थोराइता आहियूं। न्यू गवादर एयरपोर्ट जे फ़ाल थियण सां ख़ुशहाली ऐं रोज़गार जा मौक़ा पैदा थींदा। न्यू गवादर एयरपोर्ट खे मसरूफ़ ट्रांज़िट पॉइंट ठाहिण लाइ हिकमत अमली जोड़ी वञे। यूनान में ॿेड़ी ॿुॾण सबबि पाकिस्तानियुनि जे फ़ौत थियण वारे मामले जी जांच जारी। FIA पंहिंजे खाते जे 38 अफ़सरनि खे इस्लामाबाद तलब करे वरितो। FIA ऑफिसरनि तरफ़ां कार्रवाई खां बचण लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। अदालत दाख़िल दरख़्वास्त ते तकरीब ॿुधणी मंज़ूर करे वरिती।
सिजावल में परॾेही सियान खां फुर लुट जे वाक़े खां पोइ पुलिस जो एक्शन। शक जे बुनियाद ते 8 ॼणा गिरफ़्तार। सिजावल ऐं छठे पुलिस जे 2 ऑफिसरनि खे उहिदनि तां हटायो वियो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जे नोटिस खां पोइ इंस्पेक्टर अब्दुल हक ॿारहं ऐं इंस्पेक्टर एडी शेख मुअत्तल। गिरफ़्तार शकी माण्हुनि खां जांच जारी। सखर में फौत थी वियल IBA यूनिवर्सिटी जे कंट्रोलर इश्तियाक मेमण जी भेण खे अस्पताल में होश अची वियो। इश्तियाक मेमण जी भेण फ़ाइज़ा पुलिस खे वीडियो बयान रिकॉर्ड कराए छॾियो। फ़ाइज़ा मेमण चयो आहे त राति जे वक़्तु थधि सबबु हीटर हलायो, बाद में काठियुनि जी बाहिबारी हुई। राति जे वक़्तु कमरे में गैस भरिजी वई, अखियूं खुलियूं त अस्पताल में हुयसि। डॉक्टरनि जो चवणु आहे त IBA यूनिवर्सिटी सखर जे असिस्टेंट कंट्रोलर इश्तियाक मेमण जे जिस्म ते कंहिं बि क़िस्म जे तशदुद जा निशान नाहिनि मिलिया। जुज़ा लेबॉरेटरी मोकिलिया विया आहिनि। पोस्ट रिपोर्ट अचण खां पोइ मौत जो कारण मालूम थी सघंदो। दादू जे चांडिया ऐं ब्रह्माणी बिरादरी जे 2 धुरियुनि में खूनी तकरार जो निबेरो। 4 खून साबित। धुरियुनि मथां मजमूई तौर ते 1 करोड़ 20 लख रुपया ॾंड। रफ़ीक जमाली, मौज़म अब्बासी ऐं मोहम्मद ख़ान जुणेजो जे सरपंच हेठि तकरार जो निबेरो कयो वियो। चांडिया बिरादरी ते 3 खून साबित, 90 लख रुपया ॾंड विधो वियो। ब्रह्माणी बिरादरी मथां 1 खून साबित थियण ते 30 लख रुपया ॾंड विधो वियो। मीरपुर ख़ासि वेझो गुज़िरियल ॾींहुं पुरस्कार नमूने फ़ौत थियल पोरियत खे क़तल करण जो इंकशाफ़। बलोचाबाद में पुरस्कार नमूने फ़ौत थियल अमजद अली लाशारी खे क़तल कंदड़ संदसि दोस्त निकिता। मक़तूल जे वालिद जे फ़रियाद ते 2 भाउरनि जवाबदारनि शहज़ाद शर ऐं बाबर शर ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी। अफ्रीकी मुल्क इथोपिया में जानियुनि जी ट्रक दरिया में कलसी। 71 ॼणा फ़ौत। हादसे में 8 मर्द ऐं 3 औरतूं फ़ौत थी वियूं। परॾेही ख़बर इदारे मूजिबि हादसो तेज़ रफ़्तारी सबबु पेश आयो। ट्रक में गुंजाइश खां वधीक माण्हू सवार हुआ। ऐं अमेरिका जो अॻूणो सदर जिमी कार्टर 100 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। डेमोक्रेट पार्टी जो जिमी कार्टर 1977 खां 81 ताईं अमेरिका जो सदर रहियो। जिमी कार्टर अमन जो नोबेल इनाम पिणु माणियो। इंसानी हक़नि जे लाइ कमु कंदो रहियो। जिमी कार्टर 9 साल अॻु दिमाग़ जे कैंसर खे शिकस्त ॾिनी हुई। 22 महीननि खां बीमार हो। स्पेस केयर में हो। जिमी कार्टर जूं आख़िरी रस्मूं सरकारी तौर ते अदा कयूं वेंदियूं।